मस्जिदुनि में ॿियनि जी तकलीफ़ जो सबबु बणिजण वारियुनि 40 हरकतुनि जी निशानदही। हिननि मिसालनि में हर मिसाल जो गुनाह हुअणु लाज़मी न आहे, अलबत्ता कुझु मिसाल केतिरनि ई गुनाहनि जो मजमू आहिनि। नंबर 1, असल मालिक या उन जंहिंखे इजाज़त ॾियण जो इख्तियार ॾिनो हुजे उन जी इजाज़त जे बग़ैर कंहिंजी चप्पल पाए इस्तिंजा खाने में वञणु गुनाह आहे। उन जी इजाज़त घुरण खां बि बचो। नंबर 2, जमात क़ाइमु थियण वक़्तु या कंहिं बि सबब जे करे रश हुजे त ॿियनि खे धिका ॾींदे रस्तो बणाइणु। नंबर 3, रश में बीही करे कंहिं सां ॻाल्हियुनि में शुरू थी वञणु जंहिंसां ॿियनि जो रस्तो रुकिजी वञे। नंबर 4, मस्जिद जे लाइ सफ़ में पंहिंजे लाइ पंहिंजो मुसलो या चादर अहिड़ी तरह विछाइणु जंहिंसां ज़रूरत खां वधीक जॻह वलारिजे ऐं भरिसां बीठल जा पेर सजदे वग़ैरह में गोॾनि जो कुझु हिसो उन मुसले जे किनारे वग़ैरह ते पवण जे सबबु उन जी निमाज़ जो ख़ुशू मुतासिर थिए ऐं ईअं उनखे तकलीफ़ पहुचे। इमाम जे सलाम फेरण खां पोइ ते वञण वारनि जो माण्हुनि खे हथ पेर लॻण या जेकी पंहिंजी बाक़ी नमाज़ पूरी करे रहिया आहिनि उन्हनि खे धिका लॻण जी परवाह न करणु। नंबर 6, तस्बीहात अतहियात वग़ैरह जो आवाज़ एतिरो बुलंद थियण जो बराबरि में नमाज़ पढ़ण वारे खे परेशानी थिए। नंबर 7, जमात जे दौरान रुकू ऐं सजदे में ॿाहुनि खे बिना ज़रूरत फैलाइण जंहिंसां बराबरि वारे खे तकलीफ़ पहुचे। नंबर 8, जमात में मुक़्तदी जो तकबीरात वग़ैरह जो आवाज़ बग़ैर हाजत एतिरो बुलंद रखणु जंहिंसां ॿियनि खे परेशानी थिए। नंबर 9, मस्जिद मां निकिरण वारनि जो दरवाज़े जे भरिसां चप्पल ज़ोर ज़ोर सां ज़मीन ते उछलणु। दरवाज़े जे ॿाहिरि रखियल ॿियनि जे जूतनि खे बग़ैर कंहिं मजबूरी जे बेदर्दी सां लताड़ींदे गुज़रणु। मोबाइल फ़ोन साइलेंट ते न रखणु। नंबर 12, पंहिंजो सामान जूता वग़ैरह अहिड़ी तरह खणणु रखणु जंहिंसां नमाज़िन खे तकलीफ़ थिए। नमाज़ी जे अॻियां खां का शइ लंघाए करे ॿिए तरफ़ वारे ॾे वधाइणु। अहिड़ी तरह नमाज़ी जे ॿिन्ही पासनि वारनि जो पाण में ॻाल्हि ॿोल करणु बल्कि इशारा करण बि तकलीफ़ ॾियण जो सबबु थी सघे थो। अल्लाह